सुजावल में समाजी इदारे मरफ जे मुलाज़मन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ डॉक्टर उम्मीद, डॉक्टर नौशपा, बिलावल बारन, प्रेमचंद इकबाल ऐं ॿियनि एहतजाज कयो। एहतजाज कंदे चयो त सुजावल ठठे ज़िले जूं 13 अस्पतालूं मरफ जो हवाले कयूं वयूं। मरफ पारां ॿिन्ही ज़िले में 3 साल अॻु 550 खां वधीक मुलाज़िम भर्ती कया विया। हाणे सिंध हुकूमत पारां मरफ सां कयल मुआहिदो ख़त्म कयो पियो वञे। मुलाज़िमनि खे बेरोज़गार करण लाइ नोटिस जारी कया विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु कोरोना वायरस जा रोज़ानी बुनियाद ते केस वधी रहिया आहिनि ऐं मेडिकल सां लाॻापियल अमले जी अस्पताल में पूर्ण सख़्तु खोट आहे। पर सुजावल ऐं ठठे जे अमले खे घर मोकिलण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे मुस्तक़बिल बुनियाद ते पको करे सिहत खाते में शामिलु कयो वञे या कि एनजीओज़ सां कॉन्ट्रेक्ट ते बहाल कयो वञे, जीअं त असीं बेरोज़गार थियण खां बची सघूं।